रमज़ान जे भलारे महीने में आम बहापे तोड़े मेवन ऐं भाॼियुनि जा वधायल अघ अञा ताईं घटिजी न सघिया आहिनि। कमिश्नर हाउस खां जारी कयल प्राइस लिस्ट सब्जी मंडी जी कीमतुनि सां नथी मिले। नई रेट लिस्ट कंहिं दुकान ते लॻियल आहे। कराची जे शहरियुनि जो चवणु आहे त भाॼी ख़रीद करणु ग़रीब माण्हू जे वस जी ॻाल्हि नाहे। जब हम मार्केट में भी आते हैं तो यहाँ पे भी जो लिस्टें वगैरह हमें नज़र नहीं आती कि रेट्स क्या हैं, और जो ना फ्रूट्स के, ना वेजिटेबल के, ना चिकन के, ना बीफ के। रमज़ान में भी बढ़ जाते हैं, आम दिनों में भी बड़े ही भी होते हैं, और रमज़ान में कुछ ज़्यादा ही बढ़ा देते। गवर्नमेंट ने अपने अपने कुर्सियां पे बैठे, वो ठंडे एसिया में बैठे हैं। गरीबा का क्या, गरीबा का वारस। रमज़ान में जो है शमला उतारने वाला लोग है सब हिते उहे ई रेट वधाईंदा आहिनि, फ्रूट जा रेट उहे ई वधीक आहिनि ऐं आवाम खे को बि रिलीफ नथो ॾिनो वञे। गवर्नमेंट खे हिननि खे ॾिसणु खपे इन बारे में त बाबा छो ईअं वधाए था वञनि। जेकॾहिं ॿाहिरि रेट घटि था थियनि त हिते छो नथा रेट घटाए वञनि। कोई गरीब आदमी जो है, रमज़ान जो है वो सब गरीब आदमी के लिए है। वो गरीब आदमी इधर कोई नहीं, कुछ नहीं ले सकते। महंगाई इलाही महंगाई, असां गरीबनि तो मत खाई छॾियां। असां बेवायूं, असां रोज़ को त कमाए सघूं, कम थे कोई वें त वेरी वेठा पिया आहिनि। बसि जेको कमाईंदे सो बच्चनि जे पेट में ॾींदासीं। मुक़ररु कयल अघनि खां वधीक अघनि ते कार्रवाई न करण ते कराची जी आवाम लाइ आम बहापे जूं शयूं ख़रीद करणु ॾुखियो थी वियो आहे। प्राइस कंट्रोल डिपार्टमेंट जी बदइंतिज़ामी ऐं लाॻापियल इदारनि तरफ़ां कार्रवाई न थियण सबबि महांगाई तमामु घणी चोट चढ़ियल आहे। शहरियुनि खे ज़िंदगी गुज़ारण में जिते ॿियनि घणनि मसइलनि खे मोड़ ॾियणो पई रहियो आहे, उते ई महांगाई हिकु वॾो मसइलो बणिजी उन जे साम्हूं आई आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शयुनि जे अघनि खे घटि करे आम आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन वकार शेख सां गॾु मरजान सिंधु, सिंध TV न्यूज़, कराची।